अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब हाला। मौज़ू कहाणी। कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सानु थियण जो, जानी माली नुक़सानु घाटो थियण जो। डपु जानी माली नुक़सानु घाटो थियण जो शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण जो ढ सिराब। पाठ नंबर 14। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे वालिदा जो मुआइनो करायो। मालूम थिए त हमल आहे या हमल कोन आहे, ईअं थियो। उन वक़्तु ख़ुदा मादर इब्राहिम जे रहम में जो कुझु हुयो उन जे पुठनि में लिकाए छॾियो, ईअं थियो। हो ईअं थियो। उन्हनि औरत न आज़र खे ईअं चयो, तव्हांजे घरवारीअ में का बि हमल जी अलामत कान्हे, ईअं चयो। नुजूमियत निमरूद खे ॿुधायो हुयो त हिकु मर्द पैदा थींदो। उन शहर में निमरूद जो महल सारिया में हुयो, जो कूफे जे मौज़ात में हिकु मौज़ू आहे, ईअं हुयो। पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन जी माउ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी माउ हामला थी, हमल ज़ाहिर कोन थियो। ऐं जॾहिं विलादत जो ज़मानो वेझो आयो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन जी माउ घरां निकिरी गार में आई, ईअं थियो। उते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन पैदा थियो, उन जी माउ उन खे कपिड़नि में वेढ़ियो। उते ई गार में छॾे आई ऐं गार जे दरवाज़े खे पथरनि सां बंदि कयो ऐं पंहिंजे घर वापसि हली आई। ख़ुदावंद क़ादिर जो ईअं कयो। अलाह करीम हकीम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ उन जे आङूठे में खीर पैदा कयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन खे चूसींदो हुयो। कॾहिं कॾहिं उन जी माउ उन वटि ईंदी हुई, ईअं थियो। निमरूद हर हामला औरत ते क़ाबिला मुक़ररु कयो हुयो। छोकिरो पैदा थींदो हो त उन खे माराए छॾींदो हुयो। लिहाज़ा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी माउ मारजण जे डप ख़ौफ़ खां उन गार में पोशीदा कयो हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हिकु ॾींहं में एतिरे कद में वॾो डिघो थींदो हुयो जो ॿियनि ॿारनि खां जहिड़ो हिकु महीने जेतिरो वधंदो हुयो। एतिरे ताईं जो गार में 13 सालनि जो उमिरि जो थी वियो हुयो। हिकु भेरो जॾहिं हज़रत इब्राहिम जिन जी माउ उन खे ॾिसण आई, वरी वापसि ते वई त ईअं थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन खे झलियो ऐं ईअं चयो, मादरे ग्रामी मूंखे ॿाहिरि वठी हलो। उन जे माउ चयो, अगरि बादशाह खे मालूम थी वियो त तूं हिन ज़माने में पैदा थियो आहीं थियो त तोखे माराए छॾींदो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे माउ ईअं चई हली वई, ईअं थियो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पाण गार खां ॿाहिरि आयो। उन महिल सिजु लही चुको हो ऐं सितारा ज़हरा चमकी रहियो हो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन खे ॾिसी फरमायो, इहो मुंहिंजो परवरदिगार आहे, ईअं चयो। जॾहिं इहो बि लही वियो त ईअं चयाईं, इहो जे मुंहिंजो ख़ुदा हुजे हा त लही कोन वञे हा, ईअं चयो। ग़ाइब कोन थिए हा। गुरूब थियण वारनि खे दोस्त कोन आहियां रखंदो। वरी उभरंदे तरफ़ खां चंड खे उभरंदो ॾिठाई, इहो मुंहिंजो ख़ुदा आहे, ईअं चयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो, ज़ोहरा खां बि वॾो आहे, ही वॾो आहे। हज़रत इब्राहिम चयो, ज़ोहरा खां बि वॾो आहे, ही मुंहिंजो ख़ुदा आहे, ईअं चयो। जॾहिं चंड बि ज़ाइल थी वियो त चयाईं जे अगरि मुंहिंजो परवरदिगार मुंहिंजी हिफ़ाज़त कई, अगरि मुंहिंजी हिफ़ाज़त कई, ईअं चयो, न त यकीननि गुमराह थिया हुआ। वरी सुबुह थी त सिजु उभरियो। सिज जे शुआन आलम खे रोशन करे छॾियो।
हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो ही सभ खां वॾो आहे, सभ खां बहितर आहे। छा इहो मुंहिंजो ख़ुदा आहे? छा इहो मुंहिंजो ख़ुदा आहे? उन चयो। जॾहिं सिज बि ॾही वियो त अलाह करीम हकीम रहीम आसमाननि खे खोले छॾियो